कंडियारो मां ख़बर ॾींदा हलो त कंडियारो भरिसां ॻोठ फज़ल सहतो वासियुनि पारां बासरनि जी मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते कादिर बख़्श मुमताज़ शहज़ादी जो चवणु हो त हू ग़रीब मिसकीन ऐं निबासर गुलज़ार दोदो हाशिम ऐं ॿियनि घर ते हमिलो करे असां ते तशदुद कयो ऐं सोना ज़ेवर फुर्क करण बाद घर में भञ डाक कई। बासरनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। कुझु वक़्तु अॻु बासरनि असांजे घरनि जे लोड़नि खे बाहि ॾिनी हुई। बासरनि जे ज़ुल्मनि खां हू तंग अची विया आहिनि। असां हद जी कंडियारो थाणे ते दांह खणी विया आहियूं पर पुलिस दांह नथी वरनाए नई रिपोर्ट दाख़िल करे थी। ग़रीब हुजण करे केर बि मदद करण वारो न आहे। हिननि SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ क़दम खणी फुर थियल सोना ज़ेवर वापसि कराए साणनि इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।